they still have the family structure taking care of each other. Yeah. In America, we've lost it. Yeah, we've lost that completely. And on his farm he had a cow, E-I-E-I-O, with a here and a there. गाय इतनी बड़ी थी What he said. Old MacDonald had a farm, E-I-E-I-O, and on his farm he had a pig, E-I-E-I-O. असां वञी रहियो आमिश फार्म ते अॼु मींहुं वॾो थो वसे हली ॾिसजे दोस्त असांजो सॻोरो पासे ते आहे ग्रेग Hey. जाके देखते हैं क्या सूरत हाल है आमिश फार्म पे लोकल फार्मिंग होती है और मैकेनिसाइज इतनी नहीं है और ये और तरह के लोग हैं Indigenous culture. indigenous from where Germany Germany. Yeah. mostly Germany or Germany. Switzerland as well No. Dutch. 16वीं सदी में कैथोलिक चर्च ज़ुल्म ऐं खाना जंगी खां भॼी करे जर्मनी मां आमिश माण्हू या वॾा अमेरिका लॾे आया ओचितो सफ़ा हीअं ॻोठाणनि इलाइक़नि में पहुतासीं सम्झ में ॻाल्हि न पई अचे किथे हूं हिननि अमरीकी ॻोठाणे नज़ारे खे ॾिसी नंढे लाइ कार्टून ॾिसंदा हुआसीं उहो यादि अची वियो तव्हांखे बि ज़रूरी इहो यादि हूंदो इस कार्यक्रम को रोककर हम आपके लिए लाए हैं करें द कॉमेडी रॉक शो जिसमें सितारा है करें एक डरपोक डॉगी ये अनजान शहर की गलियों में भटक रहा था म्यूरियल ने इसे अपने घर में रख लिया अभी म्यूरियल और इनके पति यूस्टिस बैग के साथ यही रहता है so we are near Yeah, very, very close. 0.7 miles. Yeah, that's it. Wow. we are at the Amish place We are, yeah. ये सामने बगी नजर आ रही है टांगा Okay. We're not there. It's. Wow. Oh my God. You arrived. That house looks like. Looks very Amish. It is sound to the knell of a churchyard bell and a doleful dirt ding dong ho. It's a song of a popinjay bravely born who turned up his noble nose with scorn at the humble Mary Maid dearly proud. The Amish group, we all go back to the same ancestors. A man named Jacob Allman back in Germany, France, Switzerland. What they call the Anabaptists. Anabaptist, yeah. Probably know something about the Anabaptist background. They come from what they call the Reformed Church out of the Catholic Church back in the 1600s. घणा मज़हब आहिनि पका ऐं असांजे मज़हब इस्लाम वारी घणियूं हिननि में ॻाल्हियूं आहिनि जेके हे प्रैक्टिस कंदा आहिनि इंश्योरेंस खे कोन था मञनि हायर एजुकेशन खे बि कोन मञंदा आहिनि 8हीं जमात खां पोइ पंहिंजा ॿारनि खे कढी छॾींदा आहिनि छो जो जेकर ॿार घणो पढ़ी लिखंदा त वरी पोइ घर वापसि कोन ईंदा वॾा थींदा त वरी पोइ कॾहिं इन्हनि सहारो केरु ॾींदो ऐं ॿियूं घणियूं इहे शयूं हया इख़लाक़ शर्म उहो बि हिननि में हो वरी जीअं ॻोठाणो कुर्ब मोहबत इहो खीर जो गिलास अची साम्हूं रखियऊं जेको पास्टरसाइज़ बि कोन हो ऐं निजो ओॾी महिल हिन जी ज़ाल ॾऊं मां कढी असां लाइ आई अहिड़ो खीर अमेरिका में मिले ई नथो ॿुधाईं त हिते कंपनियुनि जा कॉन्ट्रैक्ट हूंदा आहिनि ऐं कंपनियुनि खे ई खपाए माण्हू ॾेई थो सघे हूअं माण्हू हिक ॿिए खे नथो खपाए सघे उन लाइ वरी कंपनियूं विच में मोनोपोलियूं थी वञनि Old MacDonald had a farm, E-I-E-I-O, and on his farm he had a cow, E-I-E-I-O, with a here and a there, here and a Tell the horses in here. Old MacDonald. And is that a donkey? No, it's a miniature pony. Miniature pony. The girls play with that thing. Old MacDonald had a farm, E-I-E-I-O, and on his farm he had a वाड़े ते वठी ॾियो ॻऊं सफ़ा वॾियूं कंधारूं ऐं हिते हिन जूं इहे धीअरूं ॿ
ऐं इन जो नंढो इहो पुटु जेको अथसि अञा जिन जी शादी न आहे थी, ॿियनि जूं हड़नी जूं शादियूं कराए छॾियईं, उहे इन खे मदद कंदा आहिनि वाड़े में कमकार में। Old MacDonald had a farm, E-I-E-I-O. And on his farm he had a dog, E-I-E-I-O. With a here and a there, here, there, everywhere. Old MacDonald had a farm, E-I-E-I-O. Old MacDonald had a farm. इन मुछ कटण जे बारे में पुछा कयोसीं त ॿुधाई त पुराणे वक़्त में नेपोलियन जी आर्मी फ्रांस में उन्हनि खे वॾियूं मुछूं हूंदियूं, हे वरी माना उन्हनि जी धुर कोन आहे, हिननि वरी मुरागी पंहिंजूं मुछूं कटराए छॾियूं। त उन वक़्त खां ॾाढी मुछ कटियल इहो हिननि जी शनाख़्त आहे। Something like that there. Sure, thank you so much. You guys take it. You can share it with each other. Yeah. That has been going on for hundreds of years. That, you know, you don't have really here. डिठो है अमेरिकी गुट। What? ये मैं इनसे बात कर रहा हूँ, लोगों से जो वीडियो देखते हैं, हमारे साथ ये भी लोग हैं। You're speaking Sindhi. No, right now, oh, I've been mixing 3 languages, so. Yeah. So now we're leaving the Amish farm. Yeah. That's what he wants to say in English. पोइ वरी जॾहिं वापसि घर पे आयासीं, पाण में कचहरी कईसीं, चयोसीं त माण्हू तमामु प्यारा आहिनि, इहे आमिश तमामु सादा ज़िंदगी था गुज़ारनि, इन्हनि वटि लाइट बि कोन्हे का, ऐं इहा लाइट खां परे रहंदा आहिनि, जंहिंजो मतिलबु इहो आहे त टीवी बि न, मोबाइल फ़ोनूं बि न, इहे गाॾियूं बि कोन इस्तेमालु कंदा आहिनि, सफ़ा सादा ज़िंदगी, बसि ख़ुदा जी इबादत कनि ऐं पंहिंजनि माइटनि मिटनि में सुकून सां रहनि, न शहरी ज़िंदगी ऐं मॉडर्न ज़िंदगी खां सफ़ा परे। As he sighed for the love of a lady.